अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला आबरो या बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हमज़ा शहबाज ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट में पेश। वज़ीर आज़म हमज़ा शहबाज अदालत में हाज़िरी मुकम्मल कराई। FIA रूपो जवाबदारनि जी रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो संदसि ख़िलाफ़ कूड़ो ऐं बेबुनियाद केस ठाहे वियो। रमज़ान शुगर मिल जो को बि उहिदो न हो। सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि में 15 ऐं पेंशन में 5% वाधि। सरकारी मुलाज़मनि जे एडॉक अलाउंस खे बुनियादी पघार में ज़िम करण जो बि ऐलान। दिफ़ा लाइ 1523 अरब रुपया मुख़्तस। तरक़ियाती कमनि लाइ 808 अरब, व्याज जी अदायगी लाइ 590 अरब रुपया रखिया विया। टैक्स उगाड़नि जो काथो 7400 अरब रुपया लॻाया वियो। नए माली साल 2022-23 लाइ 9502 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट पेश। नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल कौमी असम्बली जे इजलास में बजट तक़रीर कंदे चयो त NFC एवार्ड तहत सूबनि खे 4100 अरब रुपया मिलंदा। 1600 CC वॾियुनि गाॾियुनि ते एडवांस टैक्स में इज़ाफ़ो कयो वियो। फ़सलुनि ऐं चौपाई माल जी पैदावार वधाइण लाइ 21 अरब रुपया रखण जी तजवीज़। डैमनि लाइ 10 अरब, आबी वसीलनि लाइ 183 अरब ऐं ज़रई शोबे में मयारी बीजनि जी फ़राहमी लाइ 11 अरब रुपया रखण जो बि फ़ैसिलो। नवनि सिनेमा घरनि, प्रोडक्शन हाउस ऐं फिल्म म्यूज़ियम जे क़याम ते 5 साल इनकम टैक्स छूट जो बि ऐलान। आला तालीम लाइ 51 अरब, सिहत लाइ 24 अरब, IT शोबे लाइ 70 अरब ऐं कराची जे K4 मनसूबे लाइ 20 अरब रुपया रखण जो ऐलान। गर्दिशी कर्ज़नि जी अदायगी लाइ 3950 अरब रुपया रखिया विया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो त रमज़ान पैकेज लाइ 5 अरब, यूटिलिटी स्टोर्स लाइ 12 अरब, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ 364 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई। पघारदार तबिके लाइ इनकम टैक्स 6 लख रुपयनि मां वधाए 12 लख कयो वियो। 1 लख रुपयनि ताईं पघार खणंदड़ टैक्स खां आजा हूंदा। नंढनि मुहाणनि लाइ पोर्ट क्लियरेंस जी शर्त बि ख़तमु कई वई। 2.5 करोड़ रुपयनि जा 2 घर रखंदड़नि ते बि टैक्स लागू कयो वियो। 200 यूनिट खां घटि बिजली इस्तेमालु करण वारनि खे सोलर जी ख़रीदारी लाइ बैंकुनि ज़रिए आसान कर्ज़ ॾियण जो बि ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ माशी बहितरी लाइ बजट खे अहम करार ॾींदे चयो आहे त ॾुखिया फ़ैसिला पाकिस्तान खे ॾुखियाईनि मां कढण लाइ कया आहिनि। बजट में अमीरनि खां क़ुर्बानी घुरी वई ऐं कमज़ोर तबिके खे आसानी ॾिनी वई। जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त वफ़ाक़ी बजट मुल्क खे संगीन बुराननि मां कढण जो नुस्ख़ो आहे। बहितरीन बजट इतादी हुकूमत जे अख़लाक़ ऐं क़ाबिलियत खे ज़ाहिर करे थी। पहिरियों भेरो ज़राइत खे टैक्स खां छूट मिली, जंहिंसां ज़राइत ऐं हारियुनि खे हिकु नई मुआशी ज़िंदगी मिली आहे। हाला वेझो कच्चे वारे इलाइक़े में जवाबदार पंहिंजे पीउ ऐं सौट खे क़तल करे छॾियो। हिकु ज़ख़्मी जवाबदार मीर हसन जखराणी गोलियूं हणी पंहिंजे पीउ हबीबुल्ला ऐं सौट शमीर खे क़तल कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ओबावड़ो में लिंक रोड ते ॼातल हथियारबंदनि जी फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी। हथियारबंदनि जी फायरिंग में हाजी बदर गांगरो मारिजी वियो। हथियारबंद फरार। सरहद वेझो ॻोठु वागड़ी मां पाणी जे वारे तां वियल ॻोठाणो अब्दुल मजीद शेख मुबैना तौरु अगवा। मुग़वी जे वारसनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। पुलिस जी ख़ातिरी बाद मुग़वी जे वारसनि धरणो ख़तमु करे छॾियो। जेकबाबाद में सिविल लाइन वेझो पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मंठा लोहर जे कब्ज़े मां क्लैशनकोफ हथ कई आहे। पनवाकिल वेझो ॻोठु कोठू चाचड़ जे रहवासी नौजवान ख़लीद चाचड़ खे हथियारबंद अगवा करे विया। वाक़े जो पुलिस खे इतला ॾिनो वियो। वारसनि तरफ़ां वस वारनि खे नौजवान खे बाज़ियाब करण जी अपील।
ऐं सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में 11हीं 12हीं जमात जा सालियाना इम्तिहान शुरू। घोटकी में 12हीं जमात जो इंग्लिश जो पर्चो आउट थी वियो। आदिलपुर ऐं DC स्कूल जे सेंटरनि ते कॉपी जी धुम मथल। शिकारपुर में 12हीं जमात जो सिंधी जो पर्चो व्हाट्सएप ज़रिए सोशल मीडिया ते वायरल। इम्तिहानी सेंटरनि ते मोबाइल फ़ोन ते 144 कलम लागू हुअण बावजूद शागिर्द मोबाइल फ़ोन इस्तेमाल करण लगा। केतिरनि ई इम्तिहानी सेंटरनि ते बिजली बंद। शागिर्द मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर।